अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। इन्नल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूलि इज़ा दआकुम लिमा युहयीकुम वअलमू अन्नल्लाहा यहूलु बैनल मर्इ व क़ल्बिही व अन्नहु इलैहि तुहशरून। सूरह अनफाल आयत नंबर 24। अल्लाह ताला फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूल, ए ईमान वारा ऐं अल्लाह अने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत ख़ुशीअ से क़बूल कयो। इज़ा दआकुम, जरा उहाँखे बोलाइए लिमा युहयीकुम, हिकिड़ी अहिड़ी वस्तु ॾा जेको वस्तु आंखे जियरा करे थी, आंखे ज़िंदा करे थी। वअलमू अन्नल्लाह यहूलु बैनल मर्इ व क़ल्बिही, अने इन वस्तु खे सम्झी लायो जे अल्लाह रब्बुल आलमीन इंसान जी दिलि अने इंसान जी विच में हाइल थी वञे थो, विच में अची वञे थो। व अन्नहु इलैहि तुहशरून, अने हीअ वस्तु पण सम्झी लायो जे हक़ीक़त में आमणी के अल्लाह रब्बुल आलमीन वटि पाछो वञिणो आहे। हिन आयत जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारे माण्हूअ खे पहिरियों हुकुम ई ॾिने कि अस्तजीबू लिल्लाह, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी दावत के ख़ुशीअ से क़बूल कयो। दावत से मुराद ई है जे अल्लाह ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं पण कम जो आंखे हुकुम ॾिए, कंहिं पण कम लाइ करे आंखे बुलाइए त ऐं फ़ौरन उन जी ॻाल्हि मथे अमल कयो ने फ़ौरन ऐं उन जो चयो कयो। उन में कीअं पण देरि न कयो अने ख़ुशीअ से लबैक चई करे हाज़िर थियो। इज़ा दआकुम, जहिर पण आंखे दावत ॾिए, यानी जहिर पण आंखे कंहिं पण कम जो अल्लाह ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिए, तव्हां मथे फ़र्ज़ है, लाज़िम है, ज़रूरी है जे ऐं फ़ौरन अल्लाह ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम मञो अने उन मथे अमल कयो। अहिड़ी हदीस में, सही बुख़ारी जी हदीस है, उबई बिन क़ाब रज़ियल्लाहु ताला अन्हु नमाज़ पढ़िया पे ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे सॾु कयो, ॿोलायो त उहो नमाज़ में हुआ, त नमाज़ पूरी करे ने पोइ आया। नमाज़ पूरी करे ने पोइ आया त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे पुछो जे मूं तोखे जरा सॾु कयो तर तूं तेरे ने फ़ौरन कोन आवे? तेरे फरमायो जो नमाज़ में होसि। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेरे इहा आयत पढ़ी सुणायो जे करो तूं अल्लाह जो ई कलाम, अल्लाह जी इहा आयत ना ही पढ़े। कई आयत? सूरह अनफाल जी आयत नंबर 24, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूलि इज़ा दआकुम, जे ए ईमान वारा, जहिर पण अल्लाह ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आंखे बोलाइए, आंखे सॾु कईं, तर ऐं फ़ौरन उन जी ॻाल्हि मथे कन ॾियो अने फ़ौरन ऐं उन जे सॾ मथे पुॼी वञो अने उन जी दावत मथे लबैक चओ ने उन जी ॻाल्हि मथे अमल कयो। ईअं हिकिड़ो वाक़ियो हिन सिलसिले में अबू सईद बिन मुअल्ला रज़ियल्लाहु ताला अन्हु जो पण मिले थो जी उहे नमाज़ पढ़िया पे अने अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे बोलायो त उहो नमाज़ पूरी करे सलाम वारे ने पोइ आया त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे ईज आयत पढ़ी सुणायो कि अल्लाह ताला चए थो कि अल्लाह ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा आंखे बोलाई त फ़ौरन पुॼी अचो, देरि न कयो। त हिन आयत में जा हिकिड़ो मेन हदीस में जा हिकिड़ो मेन मसइलो तव्हांखे ई मालूम थिए थो जे पंहिंजो गम में एतिरो ज़रूरी कमु हुए, गम में एतिरो ज़रूरी कमु हुए, पण जिन टाणे अल्लाह ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सॾु थिए उन टाणे पंहिंजो ज़रूरी कमु छॾे करे अल्लाह ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत मथे पुॼो, लबैक चओ अने उन जी ॻाल्हि मथे अमल कयूं। त नमाज़ केतिरी ज़रूरी है, तंहिं हूंदे पण अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा सॾु कयूं था त फ़ौरन पुॼणो, को हुकुम ॾिए था त फ़ौरन अमल करिणो, उन में कोई बहानो न बनाइणो। पोइ अल्लाह ताला हिन आयत जे अंदरि हिकिड़ी वस्तु इहा पण बयानु कयईं जे अल्लाह ताला ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आंखे उन वस्तु ॾांहुं ॿोलाइए था जंहिंमें आंजी ज़िंदगी है,
जेको वस्तु तव्हांखे ज़िंदा करे थी, कहिड़ो वस्तु ज़िंदा करे थी, किन वस्तु तव्हांखे ॿोलाईं था, इन सिलसिले में अलॻि अलॻि ॻाल्हि आई। उलमाए लिखियो हुयो जे हिन से मुराद ने इस्लाम ने ईमान है, यानी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ा पण तव्हांखे दावत ॾींदा, जहिड़ा पण तव्हांखे सॾु कंदा, जहिड़ा पण कंहिं ॻाल्हि जो तव्हांखे हुकुम ॾींदा त उहो इस्लाम जो हुकुम ॾींदा, उहो ईमान वारी ॻाल्हि कंदा, उहो अमल वारी ॻाल्हि तव्हांखे ॾसींदा। न ईमान आहे, अमल आहे, इस्लाम जेको आहे इहा आंजी ज़िंदगी आहे। जेकॾहिं आंजी ज़िंदगीअ में इस्लाम आहे, ईमान आहे, दीन आहे, अमल आहे त ऐं जीअरा आहियो। ऐं जेकॾहिं आंजी ज़िंदगीअ में ईमान न आहे, इस्लाम न आहे, अमल न आहे त सम्झी लाहियो ऐं मुअल आहियो। त इहे जेको ईमान आहे, इस्लाम जेको आहे, इहा आंजी ज़िंदगी आहे। अने आंजी ज़िंदगीअ लाज करे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे सॾु कईं था, तव्हांखे जीअरा करे लाइ करे अल्लाह ताला खे ॿोलाए थो कि जंहिंसां आंजी दिलि जीअरी थी ऐं पिंड जीअरा थियो, उहो ईमान, उहो इस्लाम, उन ईमान लाइ, इस्लाम लाइ, अमल लाइ करे ऐं अचो। ने ॿियो मुराद आहे क़ुरान। जे क़ुरान जेको रहियो इन में पण इंसान जी ज़िंदगी रखियल आहे। मुअलो जेको दिली ऐं जंहिं दिली मथे किट चढ़ी वञे था, जंहिं दिली मथे ज़ंग लॻी वञे थो, उन दिली मथे क़ुरान असरु करे थो। क़ुरान जेको आहे उन दिलि खे साफ़ु करे थो, उन मुअल दिलि खे क़ुरान जीअरी करे थो। त अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ा पण तव्हांखे दावत ॾिए क़ुरान जी, क़ुरान जे हुक्मे जी, त ऐं फ़ौरन उन जी दावत मथे लबैक चई करे, उन जी ॻाल्हि मञी करे फ़ौरन पुॼी अचो। त ई ॿ मतिलब उलमा कराम ॿ लिखियो न। टियों मतिलबु ई आहे जिहाद। जे हिकिड़ो मुसलमान जहिड़ा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमान जी जमात खे ॿोलाईं, मुसलमान मड़े इस्लाम खे बचाए लाइ करे, मुसलमान खे बचाए लाइ करे मड़े निकिरें, अल्लाह जे रस्ते में लड़े लाइ करे जंग थिए काफ़िर ऐं मुशरिक से, तेरहां ई को बहाना न बनायो, तेरहां ई मोड़ो न कयो ऐं फ़ौरन निकिरो। कुल्ला एतिरे लाइ करे जे लड़ाई जेको रही हक़ीक़त में ईअं सम्झो था जे मारिजी वेंदा, पर इन लड़ाईअ में, इन जंग में आला करे ज़िंदगी आहे। ज़िंदगी ईअं आहे जेकॾहिं आम इस्लाम खे, आम दीन खे, आम मुसलमान खे न बचायां त काफ़िर आम ते हमलो कंदा ऐं ख़तमु थी वेंदा। त जहिड़ा पण अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे सॾु कईं जिहाद लाइ करे, जंग लाइ करे, त ऐं फ़ौरन तयारु थी वञो, उन में की पण बहाना न बनायो। पोइ अल्लाह ताला फ़रमाए थो वअलमू अन्नल्लाह यहूलु बैनल मर्इ व क़ल्बि। इन वस्तु खे सम्झी लायो जे अल्लाह ताला इंसान जी दिलि में अने इंसान जे विच में हाइल थी वञे थो। इंसान जी दिलि जेको आहे इन में इंसान जे विच में अल्लाह ताला अची वञे थो। इन जो मतिलबु कहिड़ो आहे? इन जो मतिलबु इहो आहे जेकॾहिं इंसान वटि अल्लाह ताला जी ॻाल्हि अची वई, हक़ु वाज़े थी वियो, सचाई ख़बर पई वई, सची ॻाल्हि जी ख़बर पई वई, तंहिं हूंदे पाण जेकॾहिं को इंसान उन ॻाल्हि खे नथो मञे, उन मथे अमल नथो करे, त उन इंसान खे अल्लाह जी तरफ़ खां हिकिड़ी इहा सज़ा मिले थी जे अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान खे अमल जी तौफ़ीक़ नथो ॾिए। हिकिड़े इंसान दीन जी ॻाल्हि सोए, इस्लाम जी ॻाल्हि सोए, तंहिं हूंदे पण उन दीन मथे, उन इस्लाम मथे अमल न करें, मोड़ो करें, खोटा बहाना बनाए, अॼु न सवारे, सवारे न पर ईअं न पोइ करे लाहींदुसि, त अल्लाह ताला उन इंसान खे ई सज़ा ॾिए थो जे उन वटां अल्लाह ताला तौफ़ीक़ जटे लाहे थो, उनखे अमल जी तौफ़ीक़ नथी मिले। एतिरे अल्लाह ताला फरमाए फलम्मा ज़ाग़ू अज़ाग़ल्लाहु क़ुलूबहुम। जॾहिं उहो माण्हू पिंड टेड़ा थिया, ऊंधा हलिया, त अल्लाह ताला उन खे ऊंधा वारे छॾे। जहिड़ो इंसान पिंड इरादो कंदो, जहिड़ो इंसान पिंड नियत कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन इंसान सां अहिड़ो सलूक कंदो। जेकॾहिं नियत सची हूंदी जे मूंखे अमल करिणो आहे त अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾींदो, न जेकॾहिं नियत सची न हूंदी त अल्लाह रब्बुल आलमीन तौफ़ीक़ कीन ॾींदो। तंहिं लाइ करे इन आयत जे सिलसिले में हिकिड़ो ई पण वाक़ियो रहियो जे तबूक में काब बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जंग जरा थी, त मड़े मुसलमान जंग लाइ करे रवाना थिया अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेरा। काब बिन मालिक जेको आहे उहो मुसलमान हुआ पक्का सचा, उन जो इरादो हो, पर उहो पहिरीं फ़ौरन न निकिरिया। उन चयो जे मूं वटि घोड़ो आहे मस्तु बहितरीनु तेज़ रफ़्तार तिखो, मुसलमान भले अॼु हलिया वञा सवारे पर ई उन खे रसी वेंदो, सैर मुंहिंजो करे कमु रहियो।
ते उहो ईअं कंदे कंदे रही विया हिकिड़ो ॾींहुं, 2 ॾींहं, 4 ॾींहं, 6 ॾींहं थिया, मुस्लमान खे रसी न सघिया ऐं जंग में पाछा रही विया। त इंसानु जरा फ़ौरन कंहिं हुक्म मथे अमल नथो करे त पोइ इंसान खे अमल करी तौफ़ीक़ नथी मिले, एतिरे इंसान खे फ़ौरन अमल कयो खपे। हिन दिलि जेको आहे हीअ त अल्लाह रब्बुल आलमीन किनटाणे इंसान जी बदिलाए विझे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर दुआऊं घुरंदा हुआ, या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक, ए दिली खे फेरे वारा, ए दिली खे पलटाए वारा, मुंहिंजी दिलि खे तुंहिंजी दीन मथे क़ाइमु रख। त इहा दिलि जेको आहे किनटाणे इंसान जी बिगड़ी वञे, इंसानु इरादो अॼु करे जे सवारे ई कमु कंदुसि, अने सवारे थी सघे उहो इंसानु जेको आहे उन कम जे लाइक़ु न हुए, या उहो इंसानु उन कम मां हथु कढी लाहे। एतिरे ज़हर को इस्लाम जो हुकुम अचे त फ़ौरन उन इंसान खे उन मथे अमल कयो खपे। पोइ अल्लाह फरमाए वत्तक़ू फ़ितनतन ला तुसीबन्न लज़ीन ज़लमू मिनकुम ख़ासा, अने उन फितने, वॾे फितने खां बचो जेको फितनो ख़ासि करे उन माण्हू मथे कीन अचींदो जंहिं ज़ुल्म कयो आहे, बल्कि ई फितनो आम हूंदो, इन में मड़े माण्हू अची वेंदा। ऐं ई फितनो कयो आहे जेकॾहिं भलाईअ जो माण्हू खे ॾस न ॾींदा, अमर बिल मारूफ़ और नही अनिल मुनकर, बुराईअ खां माण्हू खे न रोकींदा, जे भई पाण कोरो कयूं, माण्हू ॼाणे, माण्हू जो कमु ॼाणे, पाण पंहिंजे घर में वेठा आहियूं, जेकॾहिं ईअं कयां त दुनिया में जेकी फितना फ़साद रहिया उहे आने घर में पुॼी अचींदा, उहे आम मथे पुॼी अचींदा। एतिरे लाइ करे ऐं जेको आहे से माण्हू खे भलाई जो ॾस ॾियो, बुराईअ खां रोकियो, नेकीअ जो ॾस ॾियो, गुनाह खां रोकियो। ऐं जेकॾहिं आई न कयां त ई फितनो जेको ॿिए माण्हू में रहियो, बुराइयूं जेको ॿिए माण्हू में रहियूं, उहे सवारे आ मथे पाण अची वञूं। वअलमू अन्नल्लाह शदीदुल इक़ाब, अने सम्झी लाहियो उन वस्तु खे अल्लाह रब्बुल आलमीन सख़्तु सज़ा ॾियण वारो आहे। जेकॾहिं अमल करणु छॾि ॾिना, नेकीअ जो ॾस न ॾिना, बुराईअ खां न रोकियां, त अल्लाह जी तरफ़ खां इहा सज़ा मिलंदी जे ऐं पोइ कॾहिं नेकी करे की न सघंदा। पोइ दिलि जेको आहे उहा नेक अमल मां त हटी वेंदी, अने गुनाह में लथपथ थी वेंदा, ने इन ई हालत में दुनिया में हलिया वेंदा, या को अल्लाह जो अज़ाब मथे अची वेंदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान जी आयत मथे अमल करी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।